योगेश्वर खीमनाथ स्वामी सेजनाथ, माननाथ, नीमनाथ, जोतनाथ ऐं भगवान नाथ खां पोइ डिगड़ी शहर जी नाथन जी मड़ीअ जी गादीअ ते वेहण वारो छहों नाथ हो। जेतिरी शोहरत ऐं मशहूरी हिननि नाथनि मां खीमनाथ स्वामी खे मिली, ओतिरी ॿी कंहिं बि नाथ जे हिसे में न आई। इन्हनि सभिनी नाथनि जूं समाधियूं डिगड़ी शहर जी मड़ीअ में हिक ई हंधि आहिनि। खीमनाथ स्वामी एकता जो क़ाइल हो। हू सभिनी खे हिक नज़र सां ॾिसंदो हो। हू सभिनी सां प्यार ऐं मोहब्बत सां पेश ईंदो हो, जंहिं करे हर कोई हिन जी शख़्सियत खां मुतासिर थींदो हो। योगेश्वर खीमनाथ साहिब वॾी सखी तबियत जा मालिक हुआ। वटसि जेके कुझु हूंदो या मिलंदो हुअसि, सो ॿारनि में विड़ाए छॾींदा हुआ। जॾहिं स्वामी खीमनाथ साहिब मड़ीअ खां ॿाहिरि निकिरंदा हुआ त हिन जे पोयां नंढनि वॾनि माण्हुनि जा मेड़ हूंदा हुआ ऐं को बि सवाली हथे ख़ाली न वेंदो हो। हिननि खे पैसे में कोॾी जी बि तमन्ना न हूंदी हुई। खीमनाथ साहिब 6 महीना वॾी गुफ़ा में वञी जोग पचाईंदा हुआ ऐं मड़ीअ में सवे हज़ारे माण्हू ईंदा हुआ ऐं उन्हनि खे भंडार मां खाधो खारायो वेंदो हो। योगेश्वर खीमनाथ साहिब वटि कनायत, निम्रता, उदारता, गुरुभक्ति ऐं समदर्शी मुख्य गुण हुआ। संदसि महिमा हमेशा उपहार हुई। कलयुग में साहिबी जा धणी हुआ। कंहिं बि ॾेती लेती ऐं व्यवहार खां परे हूंदा हुआ। सदाईं पंहिंजी गुफ़ा में ज्ञान ध्यान में रुधल रहंदा हुआ। कॾहिं कॾहिं पूर पवंदो हो त ॿाहिरि निकिरंदा हुआ, न त सदाईं गुफ़ा में रहंदा हुआ ऐं हफ़्तो हफ़्तो खाधे खां बग़ैर गुज़री वेंदो हो, पर तमन्ना न रखंदा हुआ। गुफ़ा में महीननि जा महीना बग़ैर खाधे पीते जे करे स्वामी खीमनाथ में वॾी शक्ति पैदा थी वई। कॾहिं कॾहिं जॾहिं बि पूर पवंदो हुअसि त मड़ीअ जे वेझो ई मोहम्मद शाह जीलानी जी दरगाह में वेंदा हुआ। मोहम्मद शाह जीलानी टालपुरनि सां गॾिजी डिगड़ी में आयो हो। मोहम्मद शाह जीलानी जी दरगाह ते स्वामी खीमनाथ साहिब फ़रहत ऐं ख़ुशी महसूस कंदा हुआ। हिन दरगाह खां ॿाहिरि ताज मोहम्मद जुणेजो उर्फ़ ताजन फ़क़ीर जी दरगाह ते बि वेंदा हुआ। इन खां सवाइ डिगड़ी जे मालियुनि जे बाग़नि में मोहसिन शाह जी दरगाह ऐं महमूद शाह जी दरगाह ते बि वेंदा हुआ। स्वामी खीमनाथ जो रेलगाॾी बीहारण, जुॾे शहर में बीमार सोनारे खे चङो भलो करणु, मोरे में रहंदड़ रहवासियुनि खे दरिया जी ॿोॾि खां बचाइणु, कल्लूमल लोहाणे जे भाउ जी ॻाल्हि, मोहम्मद शाह जीलानी जे दरगाह जे ताले खुलण जी ॻाल्हि, इन्हीअ खां सवाइ ॿियूं अनेक ॻाल्हियूं खीमनाथ स्वामी सां मंसूब आहिनि। योगेश्वर खीमनाथ साहिब जी पुष्य शक्ति जी धूम सिंध खां ॿाहिरि हिंदुस्तान जे काफ़ी इलाइक़नि में पखिड़िजी चुकी हुई ऐं परे परे खां माण्हू वॾा सफ़र तइ करे पंहिंजी ज़रूरतनि ऐं सवालनि लाइ डिगड़ी शहर ईंदा हुआ। स्वामी खीमनाथ साहिब सां मिली हुन जूं दुआऊं ऐं आपसियूं वठी वापसि वेंदा हुआ। कॾहिं कॾहिं योगेश्वर साहिब डिगड़ीअ खां 5 मील परे दरियाए सिंध खां निकिरंदड़ पुराण नदीअ ॾे हलिया वेंदा हुआ, जेका कल्होड़नि जे दौर में ख़ुश्क थी वई हुई। पुराण जे किनारे ते दरावड़, मोहिंजो दड़ो, हड़प्पा, काहू जे दड़े जी तहज़ीबनि खां पुराणी तहज़ीब मदफ़न आहे। ही लखे नाथनि, जोगियनि, साधुअनि, ऋषियनि, दरवेशनि ऐं फ़क़ीरनि जो आमाजगाह रही आहे। योगेश्वर खीमनाथ साहिब जी तबियत खे पुराण जी सैर सां ॾाढी राहत ऐं ख़ुशी महसूस थींदी हुई। सदाईं पुराण जे फ़क़ीरनि ऐं साधुअनि जूं ॻाल्हियूं कंदा हुआ ऐं उन्हनि जा किस्सा बयानु कंदा हुआ। योगेश्वर खीमनाथ स्वामी इंसान ज़ात ते यकीन रखंदा हुआ। इहा ई वजह हुई जो संदसि कचहरीअ में हर तबिके जा माण्हू
मौजूदु हूंदा हुआ। खीमनाथ नाथ जी मंज़िल जो फ़क़ीर